हाँ उसामा शेख अयाज़ तो चवे त इश्क असां ॾे आराईं जीअं आयो झोल भरे कोई कीअं करे त इहो शिकारपुर वारनि जो गुलनि सां प्यारु हुयो जेके जॾहिं गुलाब जा गुल जो फसल लहंदो हो या राबेल जा गुल ईंदा हुआ त पहिरीं वट जेका आहे उहा माली जेके हूंदा हुआ उहे झोल भरे वरी खणी वेंदा जेके शख़्सियतूं हूंदियूं शिकारपुर शहर जी जेके अमीर हुया त उन्हनि जे दरनि ते वेंदा हुआ ऐं उन्हनि खे बख़्शिश ॾींदा हुआ अहिड़े नमूने सां फ्रूट लहंदो हो जैतून लहंदो हो शिकारपुर जे बाग़नि जो लीमा लहंदा हुआ शिकारपुर जे बाग़नि जा या जेको अंब लहंदा हुआ या खारकूं लहंदियूं त उहा पहिरीं वट जेका हुई उहा खणी वेंदा हुआ शिकारपुर जा जेके मुअज़्ज़िज़ माण्हू हूंदा हुआ उनमें इहा तफ़रीक़ न हूंदी अमीर ग़रीब जी पर उनमें जेके मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं जेके शिकारपुर जूं हूंदियूं क़ाबिल एतिराम उन्हनि जे ॾांहुं खणी वेंदा उहा वट ऐं हू उन्हनि खे मोटत में उहो कुझु का बख़्शिश मिलंदी इहा हिकिड़ी कल्चर हुई त शिकारपुर जे माण्हुनि जो गुलनि ॾांहुं रुग़बत जेका आई उहा उनजो इहो मिसाल आहे शाह साहिबु इहो अहिड़ो हिकिड़ो कल्चर माना हिकिड़ो अहिड़ो शहर जेको ख़ुशबू सां प्यारु करे ऐं जिते तालीम ॾाढी मयारी हुई ऐं तव्हां हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त शिकारपुर रेज़िडेंशियल एरिया हो एक्चुअल में त इहो इन जो माना एॾो तकिड़ो ज़वाल मतिलबु कीअं पिया ॾिसो छो तबाह माना तबाह थी वई आहे जहिड़ो हाणे तव्हांजो काठ विकामजी वियो बाग़ बिलाड़जी विया ऐं तव्हांजा माण्हू इलाही उतां लॾे विया ॿाराड़ी तव्हां वटि अची पलटी आहे मतिलबु तारीख़ी बिल्डिंग्स उहे तबाह पई थियनि ऐं मिसाल तौरु तव्हां वटि हिकिड़ो काफ़िला सराय हुयो उनजी हिकिड़ी भित मां ॾिठी हुई जेका असां ॾिठी हुई नंढे हूंदे त उहा भित बि हाणे न बची आहे माना का शइ तव्हांजी ॼण त सवाइ चंद बिल्डिंग्स जे कुझु जायूं हू त माना आसार त ॿुधाइनि पिया त हीउ शहर छा हुयो पर इन जी न कंहिं सारल थी न संभाल कई मतिलबु इन जा ज़वाल जा माना कारण कहिड़ा आहिनि हा जॾहिं मां ज़िक्र थो कयां शिकारपुर जे कल्चर जो त मां थोरो ज़िक्र करणु चाहींदुसि उन्हनि चोचाकिन बगियुनि जो ऐं विक्टोरिया बगी शिकारपुर जूं इहे ॿ जेका बगियूं हूंदियूं हिकु चोचाकी बगी हूंदी जंहिंमें 4 घोड़ा जोतिया वेंदा हुआ ऐं ॿी हूंदी विक्टोरिया बगी में 2 घोड़ा हूंदा हुआ ऐं उहो विक्टोरिया बगी जेका हूंदी उहा चमड़े सां ढकियल हूंदी हुई ऐं उहो इंग्लैंड जी राणी विक्टोरिया अहिड़े क़िस्म जी बगी ते कॾहिं घुमंदी हुई त उहा शिकारपुर वारनि उहा बिल्कुलु उन डिज़ाइन में उन अंदाज़ में हिकिड़ी बगी आंदी ऐं इहा शिकारपुर वारनि जो कमाल आहे जेके इहे चोचाकिन बगियुनि ऐं विक्टोरिया बगियुनि ते चढ़ी जेके शाम जो ऊन्हारे में सिंधवा ॾांहुं ईंदा ऐं लखीदर खां इहो जेको आहे अचु वञु हूंदी हुई माण्हुनि जी के पैदल के बगी घोड़नि ते ऐं उनजी जेके उन्हनि जा बगी घोड़ो हलाईंदड़ कोचवान जेके हुया उनजी पंहिंजी ॿोली हूंदी अदा परे थी मिठा परे थी दिलबर मता पासो लॻे सुहिणा हटी वञ इहा हिकिड़ी ॿोली हुई उन्हनि जी ऐं माण्हू ख़ासि तौर ते के सुहिणी सूरतूं ॾिसी करे हू अञा वधीक उहा ॿोली कतब आणींदा हिते मां अलड़ फ़क़ीर ॾिठो जेको अलड़ फ़क़ीर फिलबदी जेत चवंदो यानी पंहिंजे उहे कोचवान जेका पंहिंजे सुवारी खे विंदड़ाइण जी बि कोशिशि कंदा ऐं उहो अलड़ फ़क़ीर खे मूं ॾिठो त उनखे पंहिंजी सुवारी खे विंदड़ाइण जे लाइ उहो फिलबदी जेत चवंदो ऐं कमाल इहो त अलड़ फ़क़ीर जेको आहे खिलाइण जे लाइ माण्हुनि सवारी खे खिलाइण लाइ उहो घोड़ी जो पुछ मथे करे टाइम ॿुधाईंदो ऐं उहो एक्यूरेट टाइम हूंदो इहो कमाल हो अलड़ फ़क़ीर जो हुन वटि वाच बि न हूंदी हुई ऐं उहो एक्यूरेट टाइम ॿुधाईंदो इहो रिकॉर्ड हुयो अलड़ फ़क़ीर अलड़ जो त उन ते बगी ते बि असां चढ़ियासीं त
त उहो हुसाम इहो हिकिड़ो हाणे त ख़्वाब थिए थो लॻे ॼणो, हालांकि असां ॾिठोसीं शिकारपुर जो जे तहज़ीब जे ज़वाल जा बि शायदि आहियूं, उनजे कमाल जा बि शायदि आहियूं। ऐं इहो जॾहिं जीअं शम आख़िरी फड़का ॾेई उजामी वञे, असां ईअं उन शम खे फड़का ॾींदे बि ॾिठोसीं इहा तहज़ीब असांजी जेका आहे कल्चर ई उहा कीअं उजामी वञे। त इन जो जेको ज़वाल जो वॾो कारण जेको आहे उहा माइग्रेशन जेका थी वॾे पैमाने ते 1947। हा, माना इहो मां का पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि नथो कयां, इहा हक़ीक़त आहे। शिकारपुर जा हिंदू अॼु बि जेके पूने में रहनि था, शिकारपुर जा हिंदू, उहे इंडिया जे फिल्म इंडस्ट्री जेका मुंबई बॉलीवुड जी जेका फिल्म इंडस्ट्री आहे उन में 80% इन्वेस्टमेंट उहे था कनि। एॾा वॾा सेठियूं आहिनि, त इहे जॾहिं सेठियूं विया त इहे सोन खणी विया शिकारपुर मां, इहे पैसा असांजो नाणो खणी विया, इहे ईअं न विया। असांजो क़ीमती शयूं जेके खणी सघिया खणी विया, किताब खणी विया। इहे मां ख्वाबी दुनिया में रहण वारो माण्हू न आहियां त असां उन्हनि जी मां रुॻो उन्हनि जी शान में कसीदा पढ़ा, न, इहा हक़ीक़त आहे त असांजे जगन्नाथ लाइब्रेरीअ जा किताब बि खणी विया आहिनि उहे हिंदू भाउर असांजा जेके लॾे विया हिंदुस्तान। त इहा वॾी शइ आहे जेका तव्हां ॿुधायो पिया। हा, बहरहाल उहो त असां त इहो ॿुधो पढ़ियो जेको बि आहे छा साहिबु त उहो छॾे विया शयूं, त उहो किताब कीअं खणी विया? मतिलबु इहो किताब बि खणी विया आहिनि। ऐं हिन इहे जॾहिं विया पए त उन्हनि हिते बाज़ार लॻी वई, उन्हनि जेके क़ीमती शयूं फुटपाथनि ते रखी विकिणणु शुरू कयूं हिंदुनि। ऐं हीअ जेको रंड पलाण थी, इहा वरी प्लानिंग सां थी आहे, इहा अचानक को रातो राति न थी आहे। इन्हनि जे पुठियां उहे जेके ट्रस्ट मुतासिब जेके इंतिहा पसंदि जेके हिंदू तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो रोल आहे। उन्हनि हितां जे खे तरजीब ॾिनी इंडिया, छो त उनखे हितां हिंदू जेके सेठियूं हुया उन्हनि खे हिकिड़ी वसी मार्केट खपंदो हो। इंडिया वसी मार्केट हुयो उन्हनि लाइ, ऐं उहो सम्झनि पिया त असांजो मुस्तक़बिल जेको आहे ताबनाक आहे, रोशन आहे। उहो हक़ीक़त में हिकिड़ी नंढी मंडीअ मां वॾी मंडी ॾांहुं हलिया विया। त इहो जेको ज़वाल आयो आहे उहो उनजो हा, उन सां गॾु जेके शिकारपुर जा दीवान जेके हुया, हिकिड़ा बजाज जेके वॾा सेठियूं हुया, ॿिया दीवान जेके पढ़ियल ॻढ़ियल माण्हू हुया, जेके एजुकेटेड माण्हू हुया, उहे बि हलिया विया। असांजो मिडिल क्लास जेको हुयो उहो सॼो सारो नकल मकानी करे हलियो वियो। जंहिं शहर जो मिडिल क्लास हलियो वञे उन शहर जो ज़वाल अचणु इहा का हैरत जहिड़ी ॻाल्हि कोन्हे।